जिते आदम के अशरफ जो अञा दर्जो मिलियो ना है उते मानी का मानू के वने थो रोज माराए तो असा के हाणे दुनिया के असां खाराइण वारा असांजा बच्चा बुख ते हुजनि उन्हनि खे लाइक़ तालीम न ॾेई सघूं वॾे दुख जी ॻाल्हि आहे। हमाजा चोटी 5 रुपयो ज़ेर ज़मीन डॉलर आहे हमाजा चोटी 5 रुपयो ज़ेर ज़मीन हाण त पंहिंजी हर हिकु हज़रत आहे वञे थी अर्श मकीन अर्शनि ते हूंदी हज़रत ख्वाहिश असांजी पूरी किथां थींदी हाण त पंहिंजी हर हिकु हज़रत आहे वञे थी अर्श मकीन गुलड़नि जहिड़ा माण्हू गुलड़नि जहिड़ा खिलणा माण्हू रोअण हारा ऐं गमगीन हर हिकु चेहरो उजड़ियल खंडर हर हिकु चेहरो उजड़ियल कीन हर सुहाण सुभाण जो उल्को ॾाइण बणजी ढील ॾकाए दहशत गर्दी अगवा चोरी सुन छॾियो आहे साह सुकाए अर्ज़ायत अन अटो पेट्रोल चढ़ी अर्शनि तां ॻाल्हाइनि था अन अटो पेट्रोल चढ़ी अॼु अर्शनि तां ॻाल्हाइनि था भिंडियूं तूरियूं बसर पटाटा लिफ्ट बि कोन कराइनि था अन अटो पेट्रोल चढ़ी अॼु अर्शनि तां ॻाल्हाइनि था भिंडियूं तूरियूं बसर पटाटा लिफ्ट बि कोन कराइनि था कपिड़े खे हथ लाए माण्हू खखर खे चेड़ाइनि था इश्क करण खां मज़दूरी जा उल्का सख़्त सताइनि था जानी जी बि जुदाई खां वधि मानी जो ग़म घाए थो हर को पंहिंजी में आहे पूरो इश्क किथां फरमाए।